सतनाम श्री वाहिगुरु। मनै मार्ग ठाक न पाए, मनै पत स्यो परगट जाय। मनै मग न चले पंथ, मनै धर्म सेति संबंध। ऐसा नाम निरंजन होए, जेको मन जाने मन कोय। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। गुरु रूप साध संगत जी, मनण वारे जी अवस्था, मनण सां छा कुछ प्राप्त थिए थो। चोॾहीं पौड़ी में भी सतगुरनि जो खुलासो कयो। सतगुरु सच्चे पातशाह जी पोई पौड़ी में ॿुधायो, मन सुरत होए मन बुद्ध। मनण वारे जी जंहिंजे अंदर में नाम जो चाहो पैदा थी वञे, नाम सां लगन लगी वञे, उनजी सुरत ऊंची थी वेंदी आहे ऐं उनजे मन ते आत्मा जो अक्स अची वेंदो आहे। उहो जोत स्वरूप आहे, उन जोत स्वरूप खे सुञाणे वठंदो आहे त मुंहिंजो असली स्वरूप कहिड़ो आहे। कबीर साहब चवनि था, कहो कबीर मन मानिया तो हर जाने। जॾहिं मन मनियो आहे तॾहिं मां ॼाणे वरितो आहे। जेको मन ॼाणे मन को। सतगुरु चवनि था, जंहिं मनियो ऐं जंहिं ॼाणियो पंहिंजे मन जे अंदरि, उहो ई सम्झी सघंदो इहो नाम निरंजन आहे, माया खां परे आहे। पर जंहिं ॼाणियो, जंहिं मनियो, ऐं मञण ऐं ॼाणण हमेशह गॾु ई हलंदो आहे। इन लाइ कबीर साहिब इहा ॻाल्हि पंक्ति में ॿुधाई आहे, कहो कबीर मन मानिया तो हर जानिया। पहिरें मन मनियो तॾहिं असां ॼाणे सघियासीं। तो सुरत होवे मन बुद्ध, उनखां पोइ जी अवस्था छा आहे। सतगुरु चवनि था, मन मार्ग ठाक न पाए, मार्ग ठाक न पाए। हिते मार्ग जे गगे खे सियारी आहे। मार्ग ठाक यानी रस्ते में कोई भी रुकावट न ईंदी आहे। सतगुरु जी फरमान कयो, मञण वारे जे रस्ते में को भी रुकावट न हूंदी आहे। ऐं इहा हक़ीक़त आहे, जॾहिं को अंधारे में घुमे थो, अंधेरे में, उनखे कई रुकावटूं ईंदियूं आहिनि, छो त बिना रोशनी जे उनखे रस्तो सही नज़र ई नहीं थो अचे। पर जंहिंजे अंदर में गुरु जे ज्ञान जी रोशनी अची वञे थी ऐं उहो उन सच खे महसूस करे थो त इहो सच जेको मुंहिंजे अंदरि आहे, सॼी दुनिया में भी उहो ई वसे थो। न फ़क़ति उहो ॼाणे थो, पर मन सां मनियो आहे, उन मन में उनजी लगन भी लगी वई आहे, तो उनखे भला कहिड़ी रुकावट। छो त जे रुकावट असांखे जेकी लॻे थी असांजे अॻियां आहे, उहो असांजे अंधकार जे करे लॻे थी, असांजे अज्ञान जे करे लॻे थी। पर जॾहिं सुरत होवे, मन बुद्ध वारी अवस्था प्राप्त थी वई, यानी अंदर में ज्ञान जो प्रकाश थी वियो। ज्ञान अंजन गुर दिया, अज्ञान अंधेर विनाश। त पोइ रस्ते में भला कहिड़ी रुकावट, उनजो रस्तो बिल्कुलु साफ़ थी वेंदो। मार्ग ठाक न पाए, पोइ असांजे जीवन जे सफ़र में को भी रुकावट न रहंदी। पत स्यों परगट जाए, मने पत स्यों परगट जाए। मां पत सां, इज़त सां
इन रस्ते ते हलां थो, प्रसिद्ध थी करे, नाले वारो थी करे, इन इज़त पाए करे इन रस्ते ते हलां थो। मने मगन चले पंथ, मने धर्म सेती सनबंद। मनण वारो रस्तनि ते भिटकंदो न आहे, छो जेको सही रस्तो आहे उहो तो नी प्राप्त करे छॾियो। सही रस्तो छा आहे? पंहिंजो पाण सुञाण, पंहिंजो पाण सुञाण। जंहिं महिल असांखे इहा ख़बर पवंदी असां छा आहियूं, उन महिल असां रस्तनि ते भिटकण ई ख़तमु करे छॾींदासीं। असांजो धर्म सां संबंध थो जुड़ी वेंदो। मग न चले पंथ, हे ॿई पंथूं गॾु आहिनि। पंथा प्रेम न ॼाणी, पूजा फिरे गवाह। जेको रस्तनि ते भटकण वारो हुजे, जेको चवे ही कर्म कंदासीं असांखे ही पुण्य मिलंदो, हिन सां पाप आहे, हिन सां पुण्य आहे, जेको इहो वीचार ई कंदो रहे, उनखे भला पंहिंजे आत्मिक साक्षात्कार जी, पंहिंजे अस्तित्व जी छा ख़बर? उनजी नाम सां जुड़ण जी रुचि ई न लॻंदी कॾहिं बि। छो जो हे त वॾी अवस्था आहे, ऊची अवस्था आहे। गुरु अमरदास जी महाराज ॿुधाइनि था, मन चाओ पया प्रभ आगम सुणिया, हर मंगल गाओ सखी गृह मंदिर बणिया। सतगुरु जी गुरु अमरदास सच्चे पातशाह जी आनंद साहब में भी इन अवस्था जो जिक्र कयो। मन चाओ पया प्रभ आगम सुणिया, मां ॿुधो जॾहिं मां सुणण वारी अवस्था ते प्राप्त थी वियुमि, प्रभ आगम सुणिया, त अंदर में चाव बणिजी वियो। मन चाव पया सुणिया मनिया, मन कीता पाओ। मन चाव पया प्रभ आगम सुणिया, हर मंगल गाओ सखी गृह मंदिर बणिया। मुंहिंजो अंदर जेको मुंहिंजो मन आहे उहो मंदिर बणिजी वियो। छो जो आत्मा जो अक्स अची वियो हिन मन ते, तूं जोत स्वरूप आहे, उहो जोत स्वरूप बणिजी वियो। त अहिड़े इंसान जो धर्म सां वाकई वास्तो थी वेंदो आहे, जंहिंजो मन साक्षात आत्मिक स्वरूप बणिजी वञे, जंहिंजे आत्मा जो अक्स लॻी वञे, जंहिंखे इहा ख़बर पई वञे मुंहिंजे अंदर में जेको सच आहे, सॼी दुनिया में उहो ई सच आहे। मुंहिंजे अंदर में जेको नाम आहे, सॼी दुनिया उन नाम जे सहारे ते ई हले थी, इहा ख़बर पइजी वञे। नाम के तारे सगले जंत, नाम के तारे खंड ब्रह्मंड। त जंहिंखे इहा ख़बर पइजी वई, उनजो संबंध ठही वियो धर्म सां, धर्म से थी संबंध। हाणे जेको कुझु उहो करे थो उहो सच आहे, जेको कुझु उहो करे थो उहो ई सच आहे। उहा धर्म पुस्तक ॾिसी करे नथो करे कुझु बि, उनखे ज़रूरत बि कोन्हे इन शइ जी, जो कुझु पढ़ी करे कोई कर्म करे। हे शगुन आहे, हे अपशगन आहे, हीअं करणु खपे, हिन विधि सां हलणु खपे, हिन तरीक़े सां करणु खपे को, हे रस्तो ठीकु आहे, हे रस्तो ग़लति आहे। राम रहीम पुरान कुरान अनेक कहे मत एक न जान। सतगुरु जी गुरु गोबिंद सिंह जी महाराज चवनि था न, त इंसान भ्रमन में भटकियो पिया, हे रस्तो ठीकु आहे, हिन रस्ते ते हलणु खपे, हिन रस्ते ते वञणु खपे, पर जॾहिं तुंहिंजो नाम ॿुधी वरितो मां, मूंखे धर्म जो सही मक़सदु ख़बर पइजी वई। हुकुम रज़ाई चलण वारी अवस्था प्राप्त थी वई। हाणे मुंहिंजे कर्मनि जी डोरी बि तुंहिंजे हथ में आहे, जीअं तूं हलाए, जीअं तूं हलाए। तुंहिंजे मां तुंहिंजे नाम सां के ॿुधी वरितो, तोखे ॼाणे वरितो। कहो कबीर मन मानिया, मन मानिया तो हर जाने। सतगुरु ते ॿुधाइनि था, ऐसा नाम निरंजन होए जेको मन ॼाणे मन। उहो नाम माया खां रहे था, पर कंहिंजो मन मने ऐं ॼाणे वठे थो इहा ॻाल्हि, जेको उन रस्ते खे सम्झी सघे थो, जेको इहो अभ्यास करे, वचननि जी कमाई करे इन जॻह ते पुॼी सघे, उहो ई ॼाणंदो आहे इहा ॻाल्हि। उनजो ई मन सम्झंदो, उनजो ई मन मंदो ऐं ॼाणंदो। सतगुरु जी अपार कृपा आहे, बख़्शिश आहे।
अॼु पाण इन पौड़ी 14 जो वीचार संतन के साम्हूं रखियोसीं। संतन के बार बार धन्यवाद। सतगुरु जी मेहर करन, भुल चुक की माफ़ी। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की